हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जंजा तमाम सहाबा किराम जन्नती हन। अल्लाह तबारक व तआला पारा 27 सूरतुल हदीद जी आयत नंबर 10 में इरशाद फरमायो वकुल्लन वअदल्लाहुल हुस्ना। तर्जमा यानी अल्लाह तबारक व तआला तमाम सहाबा किराम सां जन्नत जो वादो फरमाए छॾियो। इन जे मुताबिक़ तफ़सीर कुर्तबी में अल्लामा कुर्तबी रहमतुल्लाह अलैह जन फरमायो अल हुस्ना खां मुराद जन्नत आहे, यानी वादहुमुल्लाहु जमीअन अल जन्नता, यानी अल्लाह तबारक व तआला तमाम सहाबा किराम सां जन्नत जो वादो फरमाए छॾियो। अहिड़ी रीत तफ़सीर मज़हरीअ जे अंदर भी इहो आहे त हिन अल हुस्ना खां मुराद जन्नत आहे। अल्लाह तबारक व तआला तमाम सहाबा किराम सां जन्नत जो वादो फरमाए छॾियो आहे। अहिड़ी रीत अॼु असां हदीस पाक में ॾिसूं त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो असहाबी कन नुजूम मा निक़्तदैतुम इह्तदैतुम। मुंहिंजा तमाम सहाबा किराम सितारनि जी मानंद आहिनि, तहां इन्हनि मां कंहिंजी बि इक़्तिदा कंदो हिदायत पाईंदो। ऐं हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु जेके कातिबे वही आहिनि त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हिकु मरतबा हज़रत उम्मे हबीबा रज़ियल्लाहु ताला अन्हा जे घर तशरीफ़ फरमा थिया। उन वक़्त हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु बि हज़रत उम्मे हबीबा रज़ियल्लाहु ताला अन्हा जे घर मौजूद हुया ऐं हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु हज़रत उम्मे हबीबा रज़ियल्लाहु ताला अन्हा जी झोलीअ में पंहिंजो सर मुबारक रखी आराम फरमाए रहिया हुया। हज़रत उम्मे हबीबा रज़ियल्लाहु ताला अन्हा हज़रत अमीर मुआविया जे सर मुबारक में फणी ॾेई रहियूं हुयूं। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम भेण ऐं भाउ जी मोहब्बत ॾिसी फरमायो ए उम्मे हबीबा, छा तूं अमीर मुआविया सां मोहब्बत करें थी? जवाब में हज़रत उम्मे हबीबा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमायो हिकु भेण ऐं भाउ जी पाण में मोहब्बत हुजणु खपे, मां पंहिंजे भाउ सां मोहब्बत कयां थी। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो ए उम्मे हबीबा, अल्लाह ऐं उन जा रसूल बि हज़रत अमीर मुआविया सां मोहब्बत कनि था। ऐं ॿी रिवायत में आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जवाब में फरमायो ए उम्मे हबीबा, मां बि अमीर मुआविया सां मोहब्बत कयां थो ऐं हा जेको हज़रत अमीर मुआविया सां मोहब्बत कंदो उन सां बि मां मोहब्बत कयां थो। हज़रत जिब्रील अमीन बि उन सां मोहब्बत कनि था, हज़रत मीकाइल अलैहिस्सलाम बि हज़रत अमीर मुआविया सां मोहब्बत कनि था। ऐं इन खां वॾी ॻाल्हि इहा त अल्लाह तबारक व तआला बि हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु सां मोहब्बत फरमाइनि था। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।